أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فسيكفيكهم الله وهو السميع العليم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما سبھی ساتھی بلند آواز سان آقا سے درود شریف پڑھو اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد وعلى آلہ و اصحابہ و ازواجہ و اولادہ و آل بیتہ اجمعین واجب الاحترام گوڑ صلاحی چاچڑیں گردو نواجا دوستو مسلمان بہرو رب کریم جا تواساں گناہگارن عیبدارن بدکارن جے متھاں ابانی لائٹ تا بند کر جائے لائٹ بند کر باقی موبائل بند رب سائیں جا اڑگنیا احسان اے مہربانیوں جہیں سخت و گرمی وارے موسم میں تمام قدیمی تیندڑ ان ادارے جے طرف کھاں عظیم و شان کانفرنس میں گھرائے کرے قرآن پاک جو رب سائیں دیدار بھی کرایو ऐं قرآن پاک جے گالن جے بدھن ऐं بدھائن جی توفیق عطا فرمائی ہر سائیں عبداللہی گھوٹو رحمت اللہ علیہ جن فرمائندہ وڈا جلسہ خطبو ऐं خطبے جو ترجمو ऐं صدق اللہ سمجھو دعویٰ وڈا وڈا جے سالیانہ جلسہ منا خطبو پڑھی خطبے جو ترجمو کرے پو وآخر دعوانا اللہ سے ان ادارے کے بھی تا قیامت آباد شاد فرمائے ان جے سنبھالی دلن کے استادن کے معاونین کے جے کے ادارے موں فارغ تھن تھا رب سائیں وری انہن کے آخری گھڑی تائیں دین جے خدمت کرن جی توفیق عطا فرمائے ذوالحج جو مہینو ہلی رہو آ تمہاں عالمن سگورن کھاؤ قربانی بدھی رہا ہو ہیڑی سخت گرمی میں ویہنو یا بھی قربانی کہیں کہ پانی ملندو ہوندو کہیں کہ نہ ملندو ہوندو ان جے باوجود جمی ویہنو یا بھی قربانی یا بھی قربانی ماں جے ساموں ذوالحج میں ایک قربانی تھی حضرت اسماعیل سونے جی بی ذوالحج میں قربانی تھی 18 تاریخ تے سونے عثمان سائیں جی ماں جے ساموں کچھ مختصر وقت میں سونے عثمان سائیں جے بارے میں عرض رکھن چاہیاں تو سندس نالو ہویو محمد عثمان شاہ نالو ہو ماتا جے گرمی جے احساس جو ذکر کیوں آتا تھوڑو گالائیو نہیں سندس نالو ہو محمد عثمان
बाबे साईं जो नालो हुयो जनाबे अफ़ान, अंबड़ जो नालो हो बीबी अरवा। सोहणे उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे ज़िंदगीअ में टोटल 8 शादियूं कयूं। घणी बाबा? शादीशुदा न ॻाल्हाइनि, छड़ा त थोड़ा ॻाल्हाइनि। शादीअ जो ज़िक्र हले उहे त थोड़ा ॻाल्हाइनि। मन क़बूलियत जी घड़ी हुजे, एतिरा आलम एतिरा शीडाड़ीअ वारा वेठा आहिनि, मन काथों न काथों छड़नि जो चाड़ो थी पवे। आमीन त चओ। सोहणे उस्मान साईं पंहिंजे ज़िंदगीअ में टोटल 8 शादियूं कयूं। सुवाल पवंदो त शरीयत में चैन जी इजाज़त आहे घणनि जी? हेड़े गर्मी में शादीअ वारा हिक जो बि ज़िक्र नथा कनि। मां सभु सम्झां थो। शरीयत इजाज़त ॾिनी चैन जी। सोहणे उस्मान साईं 8 कयूं। जॾहिं महबूब साईं जी पहिरियों नंबर न्याणी बीबी रुकैया निकाह में हुई, तॾहिं बीबी शादी न कई। बीबी रुकैया खां बाद में बीबी उम्मे कुलसूम साईं निकाह में आई, तॾहिं बि सोहणे उस्मान बि शादी। इहा त तव्हां सां ॻाल्हि सम्झीसे। ज़िन्नूरैन सॾिबो ई तॾहिं आहे जॾहिं महबूब हिक ॿिए खां पोइ 2 न्याणियूं ॾिनसि। घणियूं? थोड़ो ॾाढा ॻाल्हाए। घणियूं? पोइ जेकॾहिं महबूब न्याणियूं परणायूं त पाण कसम छो खणी छॾियो आहे त न परणाईंदासीं? तव्हां नथा ॻाल्हायो न, मां सम्झां थो तव्हांखे। महबूब साईं बि पंहिंजूं जॾहिं न्याणियूं परणायूं, जेके न्याणियूं पाकनि पाक, घराणो पाक, पीउ माउ पाक, माहौल पाक, जंहिंजी तरबियत अल्लाह जो नबी पो करे, अहिड़ियूं न्याणियूं बि महबूब परणायूं। अहिड़ियूं न्याणियूं बि महबूब। पोइ असां बि हुज़ूर साईं जी सुन्नत ते हलूं कि न हलूं? हाँ साईं, असां बि चवंदा आहियूं त न्याणियूं परणायूं, पर ॾाज महांगो थी वियो आहे, काॾे वञूं? उन शुरू थी वई आहे, अञा मां वाइदो शुरू बि न कयो आहे। असांजी बि दिलि चवंदी आहे त न्याणियूं परणायूं, पर ॾाज जो महांगो थी वियो आहे। वरी साल गुज़रे थो त छोकिरी हिसो बि घुरे थी त अदा ॿिए जे मिल्कियत मां हिसो ॾे। हाणे ॾाज वारो कर्ज़ ई न लाथोसीं, वरी हिसे वारो सूर छा थो सम्झे? पोइ वेठी चङी आहे न? ॻाल्हाई न। अवा इन सूर खां त पोइ वेठी चङी आहे न? भले अछो मथो थिएसि, भले कुरारी थी वञे, हिसो बि घुरे, ॾाज जो ख़र्च बि वठे। इन करे पाण बि वाइदो करे छॾियो आहे त कुरारी थी वेंदी पर परणाईंदासीं। लफ़्ज़ ॾुकिया आहिनि, मां सम्झां। गर्म मथां गर्मी थी वई। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो 3 नंबर ख़लीफ़ो, जंहिं पंहिंजे ज़िंदगीअ में टोटल 8 शादियूं कयूं। जॾहिं महबूब मुस्तफा करीम सन जी पहिरियों नंबर न्याणी निकाह में आ, तॾहिं बीबी शादी न कयईं। बीबी रुकैया जे दुनिया में बुरके मटण खां बाद में बीबी उम्मे कुलसूम निकाह में आई, पोइ भी बीबी शादी न कयईं। यो महबूब मुस्तफा करीम साईं जे न्याणियुनि जो मक़ाम हो। यो साईं जे न्याणियुनि जो मक़ाम हो, जो उन जे हूंदे भी शादी पाण हीअं कंदा, ब्रेक लॻंदा थोड़ा थोड़ा। जेकॾहिं साहुरा सण बाहन त पोइ उन जे मथों बि शादी। पर जेकॾहिं साहुरा सण बा न आहिनि, साला बि भींग भड़ंग, सहुरो बि ग़रीब मिसकीन, त पोइ ॾिसंदासीं त माल कहिड़ी कुंड ते आहे, पोइ उतरे संग शिकाईंदासीं। हो चवंदा त बाबा हुनखे पटका बधराया थी त वरी हेॾे थो घुरे। हो ग़रीब न, हीअ जेका वठंदुमि इनखे मां वज़ीर आज़म करे राहींदुमि, हूअ त हिन जी नौकरियाणी हूंदी न। सदकोड़े मुसलमान सदको, थोड़ो हलां हेॾे न, गर्मीअ जी मौसम आहे नथा हलूं। अल्लाह साईं शल तव्हां सां मुसलमाननि खे पंहिंजे घर वारनि सां हक़ इंसाफ़ सां शल हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।
शरीयत नथी मनाओ करे हिक भी कयो ॿ भी कयो टे भी कयो चार भी कयो हिक भी कयो ॿी भी कयो टे भी कयो चार भी कयो पर थोड़ो सोचजो 15 ॾींहं थींदा असांजे खैरपुर में हमराव ज़ाल खां लिकी करे ॿिया सभु नाला समझो था ॿी माईअ खे वरी हिकिड़े पार्क में घुमाइण आयो हाणे मोबाइल ते लगी पई आहे न कंहिं न्यापो कयोसि त तोखे घर जो ॾेई कोन थो हेॾे वटई तो पार्कनि में घुमंदो हुअ बि बाबा हेलीकॉप्टर ते चढ़ी आई सिंधी समझो था ॻाल्हायो नथा हुअ बि हेलीकॉप्टर ते चढ़ी आई ईअं छापो हयसि जीअं रेंजर छापो हणंदी आहे पुलिस बि मतां अञा पाड़े जे करे रहम करे रेंजर त रहम ई न करेसि न मैन रोड ते जेको हुनखे सटको माईअ खे ॾियणो हो माईअ सटको ॾिनोसि पोइ समूरनि जे साम्हूं पोइ चवेसि बेसी करणी हुई त घर त अचां हा न चए घर त ख़बर न पवंदी आहे अॼु रोड ते ख़बर पई त पहिरीं मल त हिते थिए न आशिको थोड़ो हाणे ख्याल बि कयो हिक ॿिए ॾे ॾिसो था मुड़े नथा ॾिसो ओ आशिको मां तव्हां के हे अर्ज़ कयूं तो वञा हाणे ख्याल बि कयो हीअ मोबाइल हर जाइ ते आ मोबाइल वठी बि त घर पाण ॾींदा हूं वरी चुप थी अब ये मोबाइल वठी भी छो त हे साहब आ न हे सरकारी ऑफिसर आ न मता देर मदार थे त तोखे पो भी इतला त जा खबर आ जेको तू पंप हलाइंदो आ खबर आ ताज साहब सा तुजो वास्तो आ सही खुर्शीद साहब सा तू भाई वारा सजो डी होटल ते मोबाइल वठी दे तो त पो लाजमी नतीजो त माफ कजो आ चंदो बड़ा जे कोमल आवे तो जोगीची में आ अल्लाह सही शल तवा सा समूरन मुसलमानन के सही समझ नसीब फरमाए मनो तो कयूं वना मोबाइल जो नालो निकतो आ न वठी जो न्याणन के मोबाइल न वठी जो घर वारन के मोबाइल वरी चवंदे से जेकॾहिं मोबाइल न हुजे त पोइ जेको सौदो बोदो वठण वञे लटन जो रंग तो व्हाट्सएप ते ॾेखारींदी आहे न ॻाल्हाई न हा वाह सदको वञा तो वारे व्हाट्सएप ते चोंपड़ जो रंग भी तो व्हाट्सएप ते तो ॾिसे लटन जो रंग भी व्हाट्सएप ते तो ॾिसे त पोइ सैंडल भी तो व्हाट्सएप ते अल्लाह सही शला सा समूरन कलमे पढ़ंदड़न के मिठे मोहम्मद करीम जे सुन्नत जे मथा अमल करण जी तौफीक अता फरमाए ओ मुसलमान वसा तव्हां जा सजन तव्हां जा खैर खा मां पांजे ज़िले जो मिसाल थो ॾियां तुंहिंजे ज़िले सखर ॾे अञा नथो अचां थाणे ते हमरा सा कंदो आयो रड़ियूं कंदो आयो बचायो 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 थाणे वारनि सोचो ॻोठ में को झेड़ो थियो आहे के सत्रियूं थी वियूं अलाए छा हे एॾियूं जवान त कंधारा हे रड़ियूं दाहूं तो करे सभु सिपाही उथी बिठाड़े ख़ैर त आहे जे बचायो चेड़े केरु कढ थी चे ज़ाल पादर खयूं थी अचे अरे चंड्रा ज़ाल जे दाऊं जे करे असांजे लेखे सॼे ॻोठ में झेड़ो थियो आहे इश्क कयो था त हाम जी दॿ बि त हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम तवां सांजे समझाणीअ जे लाइ जेके लफ्ज़ मुबारक फरमाइनि था ओ मुसलमानो बचो इन अख जी भी हिफाज़त कयो इन हथ जी भी हिफाज़त कयो इन ज़ुबान जी भी हिफाज़त कयो इन दिल जी भी हिफाज़त कयो सोने उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु टोटल 8 शादियूं कयूं बीबी रुकैया खां बाद में बीबियों में कुलसूम खां बाद में निकाह में 4 रखई गणियों निकाह में 4 रखई पर अदुल इंसाफ छा मां यार लफ्ज़ दुखिया चवंदो आ कौम मुते नाराज़ भी थींदी आ इन वाइज़न जे करे कौम नाराज़ भी थींदी आ यार भलाने जाए ते भी हियां चइयो फलानी जाए ते भी हियां चइयो फलानी जाए ते न फलानी जाए ते न चवां बाक़ी मां अची तोखे कहिड़ो लफ़्ज़ चवां अल्लाह शला असां मुसलमानन खे गैरतमंद बणाए आमीन चओ ओ मुसलमानो अदुल इंसाफ कयो पंहिंजे घर वारनि में अदुल इंसाफ कयो सोने उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे रब करीम 7 पुट ॾिना 7 न्याणियूं ॾिनियूं
पुट घणा ॾाढिया पुट घणा 7 पुट ॼावा पो भी फ़ख्रु न कयईं तकब्बुर न कयईं मस्ती न कयईं असांखे जेकॾहिं 3 4 5 छोरा ॼमंदा त पिण से थधो साओ भरींदो नेठ त वॾा थींदा मुंहिंजा पलांद कंदो चइबो त लक्षण तुंहिंजा अहिड़ा हुया न हा छोरनि जे ॼमण खां पोइ तो थधो साओ भरे त मुंहिंजा पलांद कंदा चइबो त ॼमण खां वठी तोवारा पेर पींघे में हिक ॿिए ॾे छो था मुंडे ॾिसो मां हितों जी ॻाल्हि नथो कयां मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां हमरा पुटन ते फ़ख्रु तो करे 4 5 पुट थिया हाणे ओड़े पाड़े वारा मुंहिंजा मोहताज थींदा 4 5 पुट न ॾिस पाणे धीअरनि वारा ईंदा न एलाज़ कंदा अदा तोखे 4 5 पुटनि अच्छा तूं पुटनि वारो थिए तॾहिं तो चवे त न्याणियुनि वारा एलाज़ कंदा जेकॾहिं पुट सुधरियल थई त पोइ संग खोड़ सुधरियल न थई त पोइ कंहिं तावीज़ीअ वारे जो पासो वॼाए अथई मुंहिंजे छोकिरे जेको माइट बीहे ई हा हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला नो के रब करीम 7 पुट ॾिना 7 न्याणियूं ॾिनियूं घणियूं 7 न्याणियूं ॾिनई पर ॾुक न कयई कावड़ न कयई वइज़ा बुशरा अहदुहुम बिल उनसा ज़ल वजहु मुसवद्दन व हुव कज़ीम उहे हिन क़ुरान जा हाफ़िज़ उहे हिन क़ुरान जा असां वरी कूड़ ते क़ुरान खणण जा हाफ़िज़ असां वरी वाह कूड़ ते क़ुरान खणण जा हाफ़िज़ हूं हाणे त मुसलमान कोर्ट में बीठो आहे चवे थो जेतिरा पैसा ॾे त मां ओढ़ो क़ुरान खणाए 5 ॾींदे त पोइ कुकड़ जो खणंदो मां जेकॾहिं 10 ॾींदे त पोइ बकरीअ जो बि खणी वेंदुमि मथे कुछ वधाईंदे त पोइ इंशाअल्लाह मेह जो भी कुरान अड़े मुसलमान शिके रखो कम के शिके रखो जाते गाल बीठी जो तो मरणो तो पाण के आहे कोन पाण तो इजराइल को इस्लाम कराए छड़ियो आ त मुडे न अचजाए बाकी सजो गोठ पियो थी ओ मुसलमान असां वट मुसलमान जो हाल एड़ो आ हुनन कुरान पाक के याद कयो कुरान पाक ते अमल कयो रब फरमायो एड़ा भी महबूब तुझे दौर में अथई जिन के खबर थी पवे न्याणी थी जमे त रंग ही कारो थी तो वने कदे साईं जे दौर महबूब साईं जे दौर में रब करीम फरमायो जॾहिं उन्हनि खे ख़बर थी पवे त उन्हनि जे घर में न्याणी ॼाई आहे रंग कारो थी थो वञे पाण वटि बि इहा ई सूरत अलावा दादा ॻाल्हायो पाण वटि बि पहिरीं धीअ ॼणई ख़ैरु आहे पहिरीं धीअ ॼणई ख़ैरु आहे मजबूरन चवंदो भला न्याणी बि त रहमत आहे बी धीअ ॼणई त जोणस जी दवा बंदि हा पहिरीं धीअ ते कंदो सब्र सब्र जिनजो सीर तीर न घुसे तीर त पाकिस्तान ठहियो आहे घुसियो ई कोन्हे को दादा ॻाल्हि हे त तव्हां नसीबनि वारा हो असां जीअं जो हिन ॻोठ ॾे लथासीं ॼण त सीपेक ॿियो तव्हां ॾे ठहियल आहे ॻाल्हायो न दादा सफ़ा अहिड़ी निंड पोइ जॾहिं हितरे हारून लॻी त मां सम्झा पोइ जाग थी त चइबो जलसे मां आयाऊं मुबारक हुजेव चइबो त तव्हांजी एॾी मथे हले थी नी लहे आहे नी अवा जो घर वेठे तव्हांखे अहिड़ा रोड रस्ता सफ़ा अहिड़ा ईअं सम्झ में अचे थो ॼण असां कंहिं इस्लामाबाद जे कॉलोनीअ में वञूं था पिया मां तव्हांजे लाइ रड़ी थो कयां त बि तव्हां नथा ख़ुशि जीए छा चवंदा आहियूं नथा ॻाल्हायो रबा नथा ॻाल्हायो छो त हाउसन ते बदनामी थींदी बाबा मुल्ला सां गॾु हे बि हथ मथे कयूं बीठो न घणो हथ मथे इहे पत्थर सागाई नसीबम थी असां छा कया हा साईं असां त साल में हिकिड़ो दफ़ो ईंदासीं घड़ीअ में ईंदासीं पर तव्हां त रोज़ रोज़ ईंदव मां सम्झां थो रोड जे न ठहण जो हिकिड़ो फ़ाइदो हूंदो तवजो आहे जागो बि अथा
रोड जे नठण जो हिकिड़ो फ़ाइदो हूंदो त तव्हांखे जॾहिं पुटड़ो ॼमंदो हूंदो इंशाअल्लाह इस्पताल ताईं पहुचण जी ज़रूरत ॻाल्हायूं न था मज़ाक कयो अब इस्पताल जा ख़र्चनि बाबा नाहक आहे सफ़ा वेलो लॻो पियो आहे जेकॾहिं ऑपरेशन कराए त 40-50 हज़ार हाणे कमाए 540-50 हज़ार काॾे अचे पोइ उन्हनि खे ॾस ॾिजे त घबरायो न पन्ने इस्पताल वञो न सखर वञो छड़ो सलाई चाचड़ वारे रस्ते सां मोटर साइकिल ते हिकिड़ो दफ़ो वञो दादा ॻाल्हि कावड़ जी त न विया को नंढेरो वॾेरो ईअं दिलि सां वेठा हो हल भला जेके दिल में गाड़ी ॾियो मां त नथो ॿुधां मूंखे सवाबु मिलंदो ओ मुसलमान ओ शल रब करीम तव्हां असांखे हिन दौर जी तक़ाज़ा आया हाणे आलमनि जो साथ ॾिबो आलमनि जो पोइ तकलीफ़ां बि ईंदियूं आकड़ा पर्चीअ ते मुलाऊं थिया त 3 माण्हू खजी विया सम्झो था नथा ॻाल्हायो आकड़ा पर्चीअ ते जो मुलाऊं थिया दाहूं कयूं रड़ियूं कयूं त 3 माण्हू पोइ हुननि अंदरनि बि चयो वर्दिन वारनि हिकिड़ी आहे जंग जी वर्दी ॿी आहे शहर जी वर्दी वर्दिन वारनि सां मिली विया कि ठीकु आहे मुला निकिता आहिनि हाणे त कुझु मुलनि खे बि सबक़ु सेखारियूं अच्छा ग़रीब खणी करे मुलनि खे सबक़ु सेखारींदो मतां हो न नाराज़ थी वञे मतां चो इंशा अल्लाह आलमनि जो साथ ॾिबो जॾहिं ज़ुल्हज आहे वरी मथां मुहर्रम कुर्बानी पोइ छड़ो कुर्बानीअ जो गोश्त खाइणो थोरो ई सुन्नत आहे थोरो कुर्बानी में गोश्त ॾियणो बि सुन्नत आहे जी हज़रत इस्माइल ज़बीहुल्लाह जो हिकिड़ो जुमिलो ॿुधायूं वञाव हज़रत इस्माइल ज़बीहुल्लाह पंहिंजे बाबे इब्राहिम ख़लीलुल्लाह खे चवे थो ओ मुंहिंजा अब्बा जी मुंहिंजा पुट इस्माइल बाबा तूं वॾो सखी या मां सखी हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह चवे थो मां वॾो सखी आहियां रब करीम कुहण जो हुक्म कयो तोखे कुहण जे लाइ तयार थी वयुमि हज़रत इस्माइल भी त नबीअ जो पुटड़ो हो नबी थियणो हो न चे बाबा नाराज़ न थी जाए निमरूद के भी ॻाल्हियुनि में मारे वियो हां ॾाॾे खे भी मारे वियो हां ॻाल्हियुनि में ॾाॾीअ खे भी ॻाल्हियुनि में मारे वियो हां पर ॻाल्हि सिधी आ कुहण सोलो आ कुसण या कुहण सोलो आ कुसण ओ तांजे सखर वारे बेराज ते छोकरी छोकरे सां गॾु आई न चे हिन ज़िंदगी को मरणो भलो हल त भई ट्रपो ॾियूं था असांखे माइट पढ़ाईंदा कोन पर छोरीअ धकु पड़ियो चे अवल तूं ट्रपो ॾे न हुन चयो त वञाए थो छोरीअ चयो त जान छुटी ॿियो उहा इंतज़ार में या हाय रड़ियूं कयूं था क़ौम खे कावड़ थी लॻे क़ौम खे आहिनि यार दर्द जूं ॻाल्हियूं आहिनि छा अल्लाहु अकबर हज़रत इस्माइल ज़बीहुल्लाह चयो बाबा कुहण सोलो वा कुसण ॾुखियो वा ओ मुंहिंजा अब्बा जंहिं अल्लाह तोखे हिक रिवायत में 120 सालनि जी उमिरि में ॿी रिवायत 90 साल जी उमिरि में जंहिं रब करीम तोखे पोड़प में मां इस्माइल जहिड़ो बचिड़ो ॾिनो जेकॾहिं मां कुसी वञा हां ॿियो बि ॾेई पोइ सघे ॿियो बि किरोना माण्हुनि खे तौहीद समझाए थी पई किरोना में सभु दरगाहूं बंदि थी वयूं पोइ जेके चवनि पिया त फलाणी दरगाह तो शोरो मिलंदो आहे फलाणी दरगाह तो धीअ मिलंदी आहे फलाणी दरगाह तो शिफ़ा मिलंदी आहे दरगाहूं सभु बंदि हाणे छोरा छोरियूं केरु ॾे माना रब समझायई दुनिया जा सभु दर बंदि थींदई मुंहिंजो दर बंदि ए जेको रमज़ान महीनो गुज़री वियो रब समझाए थो पर क़ौम खे समझ अचे रमज़ान जे पोएं ॾहे में हिकु वेचारी डॉक्टराणी उन जी वॾी अस्पताल इलाज इहो जेको अचे ॿार बंदि छो त इन्हनि ग़रीबनि मुल्क तबाह करे छॾियो आहे ऐं जेको 500 कमाइनि था तबाही त इन्हनि कई आहे नथा ॻाल्हायो अवाए घर तबाही कई आहे इन्हनि ग़रीबनि बाक़ी जिन स्कूल खाधा तिन तबाही न कई जिन फर्नीचर खाधा तिन तबाही नथा ॻाल्हायो तव्हां खाधो आहे छा कुझु
जेके पत्थर खाई विया, ठीका खाई विया, डांबर खाई विया, ट्रैक्टर खाई विया, ओ कुत्तन जो दवाऊं भी खाई विया। जिन कुत्तन दवा खाधी से मरी विया, जिन मालिकन खाधी हिकु भी नमो गालायो ही न था, ज़बान नाराज़ थी विया। मिठड़ा मिठड़ा वाइद की ज़ुबान अल्लाह था जो। ओ मुझा सोना कलमे पढ़ंदड़ मुसलमान दहूं था कयूं, रड़ियूं था कयूं, मन कौम के सुजागी अचे तो इंशाअल्लाह ईंदी, जो इंशाअल्लाह। पर वरी उन टेम ते जेके बिरयानी जे प्लेट ते मथों मुर्गी जूं गाड़ियूं बबूटियूं अन, वरी कमज़ोर आ ईमान पंहिंजो, इंसान कमज़ोर आ। ये ना बा गाड़ियों जेके मथों छो पो उन टेम ते पान सोचींदा बाबा पन्ने मां मुर्गी वठण वञो, चई से किलो पो भी भलाए अधु पाव त हूंदो। हज़रत अल्लामा राशिद मोहम्मद सुमरो साहब अगर एकड़ी अजीब गाल बुधाई ते नंढो भाव घर में पैसा खणी आयो 15,000, बड़े भाउ के चयवा हे वडेरे 15,000 दिनान चे शाजा चे पुछा कहीं त तां घणा भातियो, मां चुमा थे 3 भातियो चे 3 भातिन जा 15,000 5,000 अन्या भाणस के पैसा दे पोत पर गडो हिंग कई। नंढो भाव वडे को पुछा तो करे त गडो हिंग तो करे, पैसा तोखे तो ॾियां चे गडो खिले तो, चे गडो शाते तो खिले, चे अगर बाजार में वठियो मास 25,000 गडो न खपाए में खिले तो त मुखे 25 न ॾिनो, पाण 3-15 में खपी आया। ॻाल्हायो न था हा, गडो खिले तो त मुखे 25 में ऐं पाण अल्लाह सही शल तमासा मोमिनन मुसलमानन जे हालत रहम फरमाए। पर पाण वेल न विञाईंदा हूं, पाण वेल न विञाईंदा हूं, पाण हीअं चवंदा हूं कुराड़ीअ के खेरा जी माउ ॿुध मां मुलन सां सिधो आ, पर तोखे भी पैसा मिलंदा नी 10,000, तूं पंहिंजी निमक हलाल थी जाए, तूं भले होॾे ॾेई आ वोट। हे कसम खण जो तो कुरान खणाए सही मुंहिंजो वोट आलम थद को वञाए, कुरान भी सचो अवा हिन जो कुरान भी ये वाइज़ आहिन त ॾुखिया क़ौम खे ॾुखिया लॻंदा आहिनि, पर यार वाइद करूं ये वाइद करणु ज़रूरी भी समझूं था, ये वाइद करणु ज़रूरी भी समझूं था। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। उन औरत जी गाल पो कया रब करीम तोखे मुखे पंहिंजी तौहीद तो समझावई। जॾहिं पाण उहा डॉक्टराणी जेका ॿार बंद पी करे उन जे अस्पताल में इलाज इहो पो थे, रमज़ान जे महीने में रब पाण उन माईअ खे वरी हिक ई जाइ ते शबार ॾिना। घणा घणा माईअ जो कमु कहिड़ो, ग़रीबन जा ॿार पई बंद करे, ऐं पाण खे घणा अहिड़ा 3-4 10 आहिनि त सलाई ॻोठ जहिड़ो ॻोठ थी वेंदुसि न। ॻाल्हायो ई न अहिड़ा जेकॾहिं 3-4 10 आहिनि 6 ॿार 6 चौंक भला 4 ई 10 ॿुध त बि 24 छोरा थी विया न। चो रब रब आहे, हा अल्लाह खे वॾी ताक़त आहे। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे रब करीम 7 पुट ॾिना, 7 न्याणियूं ॾिनियूं। असां वटि अक्सर न्याणियुनि जे ॼमण ते कावड़ कंदा आहिनि, धीअ थी सुभाणे कंहिंखे ॾियान को मुंहिंजे शानी मट थिए न, हे त जिब्राइल आहे, जिब्राइल जे शानी मट केरु थिए, हे त जिब्राइल आहे, हिन जी ड्यूटी त अर्श ते आहे न, हे त सिदरतुल मुंतहा ते ड्यूटी कंदो आहे, हिन जहिड़ो ॿियो थिए केरु। बाक़ी ये भी गाल बुधो, मां गोठन जो नालो न खणंदो आ, ज़ातिन जो नालो न खणंदो आ, तजुर्बो मुखे आहे। हिन सीनन में राज हुंदा अल्लाह जाने तो, खोड़ एड़ा भी गोठ अथव जंहिंमें चवंदा आहिनि पुट भले हिकु हुजे, धीअरूं 8-8 9-9 हुजनि। घणियूं छो त छोरा उहो रोंबो न कंदा आहिनि जेको रोंबो मायूं करे वेंदियूं आहिनि। छोरा एतिरो गाव भरी न खणंदा जेतिरी भरी मायूं। सब कावड़ जी आवा, गर्मी थोड़ी आ, कावड़ वायदे ते कावड़ जी आओ। ये वा ऐं अञा ॿी ॻाल्हि, अञा टीं ॻाल्हि बि चवण चाहियां थो, भला भरीअ खे बि छॾे, गाह खे बि छॾे,
रोंबे के भी छॾे लाबारे के भी छॾे पर जंहिं जाइ ते अॼो के महांगे इमरान वारे दौर में 4 लखें धीअ वञे इहो चवंदो त मूंखे शोरो ॼमे हा लफ़्ज़ ॾुखियो वा हाणे त बाबा महांग पसोलिया दुकान वारे के चो हीअ तू शइ 30 ॾींदे हाणे 50 में त अवल 5 गारियूं इमरान खे ॾेई पहुचंदो महांग पा हुन त हिकिड़े हराम पाई कई आहे पर हे जो सॼो मुल्क हरामी आहे हिन खे केरु चवे हा साईं हाय हाय अंबन वारे को अंब वठ तू छड़ो हीअं परे कर दीद जेके 3 अंब विधेन उहे घर कढ त ख़बर पई न में जीत घणा ऐं खीर वठ त ख़बर पई नंढनि ॿारनि खे न पीआरे हिन में छड़ो पोंडर ज़हर भरियल थई शाबा हिन में ज़हर भरियल थई कहिड़ी शइ आहे जंहिंमें ज़हर नाहे बसि ज़हर में सॼो पेट भरियो पियो आहे पोइ नतीजो इहो निकिरे थो पियो मुंहिंजा सोना हे जेको अज़ाब समूरनि ते अचे थो इहो गॾिजी अज़ाब आहे गुनाह बि गॾियल आहे तॾहिं रब ॾमरियल अल्लाह जे दर ते रुजू कर अल्लाह जे दर ते रुजू कर सोने उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला नो के रब 7 पुट ॾिना 7 धीअरूं ॾिनियूं थोड़ो तवज्जो कर हे छड़ो अञा मां उन जो खानदान रिश्तो तो ॿुधां हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला नो जो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां रिश्तेदारी ॿुधाया हज़रत उस्मान साईं जे अम्मा जो नालो बीबी अरवा जे अम्मा जो नालो बीबी बेज़ा या बीबी बेज़ा बिठे मोहम्मद करीम जे बाबे हज़रत अब्दुल्ला जी सगी भेण या हज़रत अब्दुल्ला साईं जो वालिद साहब ऐं बीबी बेज़ा ये जाड़ा जावा बीबी बेज़ा के रब धीअ ॾिनी शादीअ खां बाद में बीबी अरवा ॼाई बीबी अरवा मां ॼावा सोणो उस्मान गनी हिकु रिश्तो इहो ॿियो 5 शही पुश्त में हज़रत उस्मान जो रिश्तो खानदान मिठे मोहम्मद करीम सां मिले थो टियों जिन्नू रैना मिठड़े मोहम्मद करीम जो बन्यानियों सोने उस्मान के ॾिनलान 1.25 लख नबियन ते नज़र कंदे कंहिं भी नबी सगोरे कंहिं सहाबी पंहिंजे के बन्यानियों न ॾिनियूं सवाइ सोने उस्मान जी ऐं छड़ो बिन ते इक्तिफा न कयूं साईं हीअं बि फरमायो हिकु रिवायत में 40 बनात आयो आहे ॿी रिवायत में 100 बनात आयो आहे 100 न्याणियूं हुजनि उस्मान तोखों मिठियूं न कयां हा 40 न्याणियूं हुजनि मिठियूं न कयां हा उस्मान फोत थींदी वञनि मां मोहम्मद तोखे ॾींदो वञा हिकिड़ो जुमिलो तोखे ॿुधायां एकड़ो जुमलो तो के बुधाया अगे जेकने कहीं खानदान में शादी थियल हुंदी पो जेकने फोत थी विंदी पो उन खानदान में उन सहुरन वट जेकने बी छोकरी हुंदी त मिलंदी हुई हाने भी मिलंदी सडे दींदा न दा गल जेकने कंजी शादी थियल आ छोकरी फोत थी वई सडे दींदा सा चंद खुदा यजीद मो जान छडाया छोरी करबला में हुई हलाई न सभा छोकरी करबला में हुई रब यजीद मो जान छडाया हाने मुझे वार वार खे निंद्रा छो उन्हनि खे ख़बर आहे त हे संग कढण वेल एॾो मिठो थींदो जो सॼे सखर जी खंड हिन जे वात में हूंदी संग वठण वेल एॾो मिठो थींदो सॼे सखर जी माखी हिन जे वात में हूंदी कम निकिते खां पोइ ड्रखणो इहो बि त पाक आहे न ड्रखणो छो विसरियो ड्रखणो हरू भरू त न विसरियो न हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जी 3 रिश्तेदारी महबूब साईं जो न्याणो आहे चौथी रिश्तेदारी ते नजर कर हज़रत हुसैन जी हिकड़ी न्याणी आहे बीबी सकीना उहा हज़रत बीबी सकीना जेका सोने हुसैन साईं जी न्याणी आहे उहा सोने उस्मान जे पुट जी घरवारी आहे हज़रत हुसैन जी बी न्याणी आहे बीबी फातिमा उन जी शादी हज़रत उस्मान जे पोटे सां थियल आहे हज़रत उस्मान जी न्याणी बीबी आशा उन जी शादी सोने हसन साईं सां थियल आहे सोने हसन साईं जे वफ़ात खां बाद में उन साॻी इद्दत जे गुज़रण खां बाद में बीबी आशा सां शादी सोने हुसैन कई आहे अवा हज़रत हुसैन जो हिकिड़ो बाबो सोणो अली आहे ॿियो बाबो सोणो उस्मान आहे सहुरे खे छा चवंदा
गालाई न दस ठहल त आयो नी मां त न सुञाणे काॾो सोरो वेठो हूंदो कंहिंखे काथों ॼाटरो इन सूरनि ॾे नथो वञा त हर भरो खाम का तव्हां हितो ई शुरू थी वञो हा वाह सहुरे खे पोइ चइबो आहे पोइ सुहिणे हसन हुसैन जे साहुरनि जो अदब कबो हवा अदब कबो उन्हनि पाण में रिश्तेदारियूं ये तो के सत बुधाए में मुख्तसर रुहमाओ बैनहुम कुरान तो चवे ये पाण में खीर खन रहा इन यार उस्मान जी शहादत थिया 18 ज़ुल्हज ते तोखे मुखे सोणो उस्मान बुधाए वियो 82 साल जो पोढ़ो ॾाढी मुबारक गाढ़ी तोखे मुखे बुधाए वियो सिर वञई त वञई पर हिन कुरान जो पासो सिर वञई त वञई पर हिन कुरान जो पासो हाणे भला घणी कुर्बानी नबी ॾिजांइ भला 13 अगस्त ते कराची त हलबो न सलाह वारो छा अथव सलाह ओ सलाह वारो छा अथव सलाह 13 अगस्त ते कराची हलबो किन हाणे को साईं जेकर अगर मगर ॾींहं थोड़ा पोइते हुजन हाँ मुनासिब मौसम हुजे हाँ मोना फज़रमान साहब सलाही चाचर मजी तव्हांखे गॾे चविया कहिड़ो ॾींहुं रखां पोइ ट्रैक्टर ट्रालियूं काए सभु निकिरूं ईअं न बा पोइ बि सागाई मेह पोइ बि सागाई हलाली जा हर वारीअ में सभु सम्झो था सिंधी उबती सुबती चओ इंशाअल्लाह 13 अगस्त ते कराची हलबो पोढ़ा भी तैयार थियो हिते घणो ही गंद कयो आसा वडन भी बना सोरे भी हद कई से सिंधी समझो था बस मां तकीर पूरी करण वारा वडड़ो बना जेके सोड़ा होया उहे सोरे वेठो संग जेजा खाना होया उहे खाई वेठो लोढ़ा जेडे लताना होया उहे भी खाता जेजा मटण होयो से खाता भी जेड़ा झगड़ा जेके करण होयो से भी हाने सब हाने जडे आकाई भी तंगिया नुवर धीअर पुट सब तंग पो भी अल्लाह ते थोरो कर हल मन शहीद थे जान छुटी वने सावर पोड़ा हा न नथा के केडो साव प्यारो हिते भले हालत लगी पया सही दुआ घुर छोरे मुखे डाढो रत कयो आ छोरो मानी पानी बंद कई वेठो आ ईद ते भी छोरो लता चो इंशाअल्लाह अमर बिन जम्मू जेड़ो माजूर सहाबी भी त मैदान में निकरी पयो हो ना निकरबो ओ नौजवानो खोड़ पैकेज कराए खो थोड़ा पैसा बचाए रखो हली पैकेज जो नौजवानो खर्च न कयो 13 अगस्त जला पैसा बचाए रखो चो इंशाअल्लाह वडड़ा भी हलंदा से नंढा भी हलंदा से हाने सितंबर में बल्दियाती इलेक्शन अचई थी पई चो इंशाअल्लाह हिन भेरे इनसे तवज्जो कर जे के आखिरी लफ्ज चवण तो चाहे सितंबर में बल्दियाती इलेक्शन अचई थी जडे इलेक्शन वारे टाइम ते तुजा वडा अचने ओ पेजारन गाडन ते अचने हाने त नौ लफ्ज हले तो पियो दुल्हन धमामन सा अचने नथा गाल हायो भले दुल्हन जो तहां दोलन धमामन सा आया हो हाने असा भी चाचन मामन सा मुकाबलो कंदास गालाई न धनमा छा कया जो तहां दोलन धमामन सा आया हो त असा भी चाचन मामन सा चो बाबा गंज थी वियो इन रोड ते लोड़े लोड़े मरी वियासे इन नालियूं दिनव छोरन जे नौकरन जा आसरा गंज थी वियो हाने मेहरबानी कर असा के मुलन जे आडो भी डिठो न कर हाने असा दिंदा से आलमन के वोट इंशाअल्लाह हे न पाण खाइंदा न बे के खाय दिंदा उम्मीद आहे त इंशाअल्लाह जेको भी गरीबन जो हक मिलंदो गरीबन सा गड हलंदा साथ दीबो पैसा हेडो न मिलंदव हेडे रब जन्नत दींदो हेडे आसरो थव इंशाअल्लाह मुखे उम्मीद आहे असा मरण घड़िए तई जमइयत उलमा इस्लाम जो साथ दींदा से हर इलेक्शन में इनन आलमन जे उम्मीदवारन के वोट दींदा से जई जाते आलम सा के सड कंदा कराची जे धरती ते सडवा इंशाअल्लाह उते भी हाजिर थींदा से रब करीम जेको मुखों चवरायो या जेके पोते बुजुर्ग आलम सगोरा वेठा हन जलसे वारो हर मौली साहब के चंदो आ सही कलाक डेढ़ हल जाए पर ये न सोचिंदो आ त मां 460 मौलवी बुधाया ऐं जलसे वारा भी वेचारा मजबूर होंदा हन मां हकीकत में टाइम वधिक वठी वियम अल्लाह सही मुखे भी अमल जी तौफीक अता फरमाए रब सही अवां के भी अमल जी तौफीक अता फरमाए हुज में जेकने के को लफ्ज चाहिए हुज में नाराज न आयो न
लुंड साहब जो नाराज़ होंदो तो केड़ो मुझे इतनी बनिया भला वाटर बंद कंदो। आखिर दावा ना